हिंगोल जा अलॻ ॻोठ गोराम जा रहवासी बेवा मिसमा सकीना खोड़ो पंहिंजे ॾेर सां गॾु मीडिया ऑफिस गबट जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा ॾेर बासर अली गुल यूनियन काउंसिल गबट जो सेक्रेटरी आहे। अरशद अली राशिद अली इज़हार जंग जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त मोहम्मद याकूब खोड़ो जूं ॿ घरवारियूं आहिनि। मिसमात सकीना वॾी ज़ाल मां आहियां ऐं ॿी नंढी ज़ाल रज़िया आहे। जेतिरो हिसो नंढी ज़ाल खे मिलियो आहे ओतिरो ई हिसो मूंखे बि मिले। मोहम्मद याकूब खोड़ो जी मिल्कियत में मूंखे 9 जरेब ज़मीन ऐं 22 लख जगह मां जंहिं जगह मां मूंखे कढियो वियो आहे ऐं हिकु जगह गबट शहर में आहे उहा बि मूंखे नाहे मिली। हिन वक़्त ताईं जंहिंजो फ़ैसिलो पंहिंजी बिरादरी जे चङे मुड़ुस वॾेरो अता मोहम्मद खोड़ो कयो हुयो, जंहिंमें पंहिंजी बिरादरी जा सभु माण्हू मौजूदु हुया, उन फ़ैसिले ते बि अमल नथा कनि। हुननि वधीक दाहींदे चयो आहे त असां पुलिस ॾे विया आहियूं पर पुलिस बि असांजी हिक बि नथी ॿुधे। बासर माण्हू आहिनि, हाणे असांखे रोज़ रोज़ सख़्त तशदुद जो निशानो बणाइनि था, हथियारनि जे ज़ोर ते मोतमार धमकियूं ॾियनि था। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।